वेलकम टू सलापट इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 7 डाई 3। हिन में छा थो चए त प्रोटॉन जो मायो 1.69 इंटू 10 रेज़ पावर -27 किलोग्राम आहे। ठीक है, मतलब पाण के मास मिलियो ऐं उहो सब सेंटीमीटर वारे गोल में फिरे थो। पाण के आर भी मिली वई। उन ते हिक डाई, ही डाई ना है, या 1 इंटू 10 रेज़ पावर -12 न्यूटन जो ज़ोर गोल जे मरकज़ ॾांहुं बरक़ी मक़नातीस जे ज़रिए लॻाइजे थो। मतलब पाण के सेंटीपिटल फोर्स जेकी आहे हू भी मिली वई। प्रोटॉन जी रफ्तार छा थींदी, पाण के वी मालूम करनो। सही है, मास भी मिलियो, आर भी मिली वई, हुन खां पोइ ज़ोर केतिरो थो लॻाइजे सेंटीपिटल फोर्स हू भी मिले, पाण के वी मालूम करनो, मतलब रफ्तार केतरी आहे हू पाण के मालूम करनो। ही डेटा इतने लिखी था वठूं जेको कुछ मिलियल हुयो पाण के। मास मिलियो हुयो पहिरियों प्रोटॉन जो 1.69 इंटू 10 रेज़ पावर -27 kg। ठीक है, ॿियो आर मिलियल हुयो 100 सेंटीमीटर। हिन के पाण मीटर में कन्वर्ट करे छॾंदासीं। 1 मीटर में घणा सेंटीमीटर हूंदा आहिनि 100, त हिन करे ही 1 मीटर जे बराबर थियो। ऐं सेंटीमीटर फोर्स घणी पाण के मिलियल हुई एफ सी, हू पाण के मिलियल हुई 1 इंटू 10 रेज़ पावर -12 न्यूटन। ऐं पाण के मालूम छा करनो आहे, रफ्तार पाण के मालूम करनी आहे। प्रोटॉन जी जेकी मतलब शेल आई किस्म जो उनमें जेको रोटेट करे थो। ठीक है, सफ़ा सोलो करनो चाहे फार्मूलो ज़रूर याद हुजे। इनमें एफ सी वारो फार्मूलो सेंट्रीपिटल फोर्स वारो फार्मूलो लगदो। एफ सी बराबर छा जे हुंदो आहे सेंट्रीपिटल फोर्स एम वी स्क्वायर अपान आर जे। तो पाण के वी मालूम करो, रफ्तार मालूम करनी है, तो क्रॉस प्रोडक्ट कयोसीं एफ सी के ज़रब करे छॾंदासीं पाण आर सां, त ही थियो एफ सी इंटू आर, ऐं हिन साइड एम वी स्क्वायर। हाणे हाणे हिते एम ज़रब तो थिए त हिन साइड ईंदो त वंड थी वेंदो, वी स्क्वायर साॻियो ई, ऐं हिन साइड आयो त वंड थी वियो। एफ सी आर साॻियो ऐं ही वंड वारो एम। ठीक है, हाणे पाण खाली वी खपे, त हिन ही जेको स्क्वायर आहे हिन साइड वेंदो त अंडर रूट में थी वेंदो, वी खाली बचदो पाण वटि, ये अंडर रूट थी वियो। एफ सी इंटू आर डिवाइड बाय एम। सही है, हाणे वैल्यू पुट क्यों, ॿियो कुछ भी ना है करनो। एफ सी जी वैल्यू छा है, ही पाण के मिलियल आहे 1 इंटू 10 रेज़ पावर -12। ठीक है, ऐं आर घणी आहे, आर आहे 1 मीटर। हुन खां पोइ एम घणो आहे जेको मास आहे प्रोटॉन जो 1.69 इंटू 10 रेज़ पावर -27। ठीक है, हाणे हाणे हिक के वंड कयूं पाण 1.69 सां, त पाण वटि जवाब ईंदो, जवाब वटि पाण वटि ईंदो 0.598। ठीक है, त ही जेका न पावर हू 10 रेज़ जे पावर 10 जे मथे ही रहंदा। ही माइनस जा 12 आहिनि, ही माइनस जा 12 पाण लिखियासीं, ऐं ही जॾहिं मथे ईंदा त ही प्लस जा थी वेंदा। जेकॾहिं ही माइनस जा मथे अचणा, मथे ईंदा त प्लस जा थी वेंदा, ऐं जेकॾहिं प्लस जा हुजणा त मथे अचणा त माइनस जा थी वञणा, मतलब निशानी चेंज थी वेंदी। ही 27 थी, हिते पाण 27 लिखंदासीं, ही 27 वाज़िह न आहे। हलो हेठि ॿीहर था लिखूं, 0.598 10 जे मथां 1 ही 12
-12 ऐं ही मथे विया त प्लस जा थी विया, प्लस जा 27। ठीकु आहे। हाणे 27 मां माइनस जा 12 विया, बाक़ी घणा बचिया? 15 बचिया। बाक़ी साॻियो ई लिखंदासीं, 0.598 ज़रबिया ही 15 अची। हाणे अंडर रूट लहणो, अंडर रूट लहंदासीं त पाण थोरो सवलो करण लाइ हिन खे हिकु पॉइंट हेॾे शिफ्ट था करे वठूं, ॾाई खे हिकु पॉइंट हेॾे शिफ्ट कंदासीं त हिन जी पावर हिकु घटि थी वेंदी। ही 15 आहे त 14 थी वेंदो, त छा थींदो? 5 ॾाई 98 इंटू 10⁻14। ठीकु आहे। हाणे हिन जो पाण अलॻि स्क्वायर लहंदासीं, 5.98 जो स्क्वायर रूट पाण हिन जो अलॻि लहंदासीं, जंहिंखे पाण अंडर रूट बि चवंदा, ऐं 14 जो अलॻि। कीअं? त हिन जो स्क्वायर रूट छा थींदो? हिन जो स्क्वायर रूट पाण वटि थींदो 2.44। सही आहे। ऐं हिन जे मथां पावर आहे इंटू 10⁻14 आहे, त स्क्वायर रूट जो मतिलबु छा हूंदो आहे? छाजे बराबरि हूंदो आहे? 1/2 जे। त 1 × 7 × 14 मतिलबु ही 7 बचिया। त पाण वटि फाइनल जवाबु छा थींदो? पाण वटि फाइनल जवाबु थींदो 2.44 इंटू 10⁻7। ठीकु आहे। ही छा आहे? यूनिट छा अथसि? यूनिट अथसि मीटर पर सेकेंड। ही जवाबु पाण हेॾे लिखी था वठूं हिकु भेरे, 2.44 इंटू 10⁻7 मीटर पर सेकेंड। ठीकु आहे। ही पंहिंजो जवाबु सफ़ा सवलो आहे नी। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।